कहिड़ा कहिड़ा, यानी मज़मून जंहिंखे असां सिंधी में मज़मून चवंदा आहियूं। जीअं तव्हां केजी नर्सरी क्लास सेकेंड थर्ड फिफ्थ में पढ़ियो हूंदो, काओ ते पैराग्राफ हूंदो आहे, कैनिन ते आहे, पाकिस्तान ते आहे, माई सेल्फ यानी पंहिंजे पाण ते हूंदो आहे। ऐं मोस्टली ॿारनि खे वरी जेका पैराग्राफ पढ़ायो वेंदो आहे या यादि हूंदो आहे उहो स्कूल ते हूंदो आहे। ॿार काफ़ी लिखंदा आहिनि, माए स्कूल नेम इज़ फलानो, मुंहिंजे स्कूल में एतिरा क्लासिस आहिनि, एतिरा टीचर आहिनि। त अहिड़े हवाले सां काफ़ी ॿार जेके आहिनि उहे डिफरेंट जेके पैराग्राफ्स लिखंदा आहिनि। पर एक्चुअली में पैराग्राफ आहे छा, ऐं इहो हिकिड़ी रेयरली हिकिड़ी ॿारनि खे ख़बर हूंदी आहे, काफ़ी ॿारनि खे ख़बर आहे। पर जेका आख़िर पैराग्राफ छा आहे, हाणे ईअं त कोन्हे बसि जस्ट तव्हांजे साम्हूं हिकिड़ो बोर्ड जेका डिफरेंट सेंटेंसिस सां भरियो पियो आहे, असां हिनखे पैराग्राफ चऊं, न, ईअं हरगिज़ बि कोन्हे। हाणे असांखे कीअं ख़बर पए त बाबा बोर्ड ते जेको कुझु मवाद लिखियो पियो आहे इहो पैराग्राफ आहे, एसे आहे, छा आहे, या ख़ाली हिकिड़ा जस्ट सेंटेंसिस आहिनि। अहिड़े हवाले सां अचो त पाण पैराग्राफ खे डिटेल में पढ़ूं। त एक्चुअली में पैराग्राफ हूंदो आहे, पैराग्राफ जी डिफिनेशन इहा आहे, द ग्रुप ऑफ सेंटेंसिस यानी जुमलनि जो अहिड़ो मजमूओ विच गिव्स अस, जेको असांखे ॾे प्रॉपर मीनिंग या एक्चुअल सेंस, लफ़्ज़नि जो अहिड़ो मजमूओ जेको असांखे हिकु प्रॉपर मतिलबु ॾे, ऑन एनी सिंगल आइडिया, हाणे माना कंहिं बि हिकिड़े ख़्याल ते। त पैराग्राफ हूंदो आहे असांखे कंहिं बि सिंगल आइडिया यानी हिकिड़े ई ख़्याल ते। पैराग्राफ जी मालूमात असांखे जेका हूंदी आहे, जेका पैराग्राफ असांखे मतिलबु ॿुधाए थो या जेका इंफॉर्मेशन ॾिए थो, उहा सिर्फ़ ऐं सिर्फ़ु हिकिड़े आइडिया ते मुश्तमिल हूंदी। ठीकु आहे, त पैराग्राफ जी मूं तव्हांखे डिफिनेशन ऑलरेडी ॿुधाई, द ग्रुप ऑफ सेंटेंसिस विच गिव अस एक्चुअल मीनिंग ऑन एनी वन टॉपिक, अबाउट एनी वन टॉपिक इज कॉल्ड पैराग्राफ, यानी लफ़्ज़नि जो अहिड़ो मजमूओ जेको असांखे कंहिं बि हिकु ख़्याल ते मालूमात ॾे, तंहिंखे असां पैराग्राफ चवंदासीं। त हाणे पैराग्राफ त ख़बर पइजी वई पैराग्राफ आहे छा। हाणे पैराग्राफ खे लिखिजे कीअं, ईअं त कोन्हे जस्ट हिकिड़ो जेका असां मिसाल तौर डोक ते पैराग्राफ लिखूं पिया, बसि डोक कयूंसीं, बाबा डोक खे एतिरा पेर चओ, उहा हूंदी आहे। त पैराग्राफ में तव्हांजो पहिरीं ॻाल्हि आहे टॉपिक सेंटेंस जी, यानी जंहिं बि ॻाल्हि ते जंहिं बि हवाले सां तव्हां पैराग्राफ लिखो पिया उन जो टॉपिक सेंटेंस हुजणु खपे। से फॉर एग्जांपल जेकॾहिं बीइंग ए पाकिस्तानी असां जेकॾहिं पाकिस्तान ते जेकॾहिं पैराग्राफ लिखूं था, जेकॾहिं तव्हां पाकिस्तान ते पैराग्राफ लिखो था त पाकिस्तान जो टॉपिक सेंटेंस छा थियणु खपे। से फॉर एग्जांपल पाकिस्तान इज एन इस्लामिक कंट्री, पाकिस्तान हिकिड़ो इस्लामिक कंट्री आहे, या पाकिस्तान इज एन एग्रीकल्चरल कंट्री, पाकिस्तान हिकिड़ो ज़रे मुल्क आहे। त अहिड़े हवाले सां कंहिं बि सेंटेंस सां जेको पाकिस्तान सां वधीक रिलेटेड आहे, असां उहो सेंटेंस जेका इन जी फर्स्ट में रखंदासीं ऐं उन सेंटेंस खे चइबो आहे टॉपिक सेंटेंस। अच्छा, टॉपिक सेंटेंस त थी वियो, जेको पैराग्राफ जी शुरुआत हूंदी आहे उन खे चइबो आहे टॉपिक सेंटेंस। उन खां पोइ आहे सपोर्टिंग सेंटेंसिस। हाणे सपोर्टिंग सेंटेंसिस कहिड़ा कहिड़ा हूंदा आहिनि। सपोर्टिंग सेंटेंसिस उहे सेंटेंसिस जेके टॉपिक सेंटेंस सां रिलेटेड हुजनि, माना हिकिड़ी कनेक्टिविटी हुजे सेंटेंसिस जी। हाणे ईअं कोन्हे पाकिस्तान इज एन इस्लामिक कंट्री एंड वरी असां इन में माना ॿियो जुमिलो हिकिड़ो ॿुधाए छॾियूं, देयर आर 4 प्रोविंस, ठीकु आहे, वरी पाण चऊं त पाकिस्तान कमिंग टू बी, माना इहो हिकिड़ी उबतड़ ॻाल्हि थी वई आहे। पहिरीं असां चऊं पिया पाकिस्तान हिकिड़ो ज़रे मुल्क आहे, वरी असां चऊं था पाकिस्तान 14 अगस्त 1947 ते आज़ाद थियो। माना हिकिड़ी सेंटेंसिस जी जेका कनेक्टिविटी हुजे या रिलेटेड सेंटेंसिस हुजनि उहे हिक ॿिए सां कोन आहिनि। ऐं असांजो पैराग्राफ सुठो ऐं वणंदड़ तॾहिं थी सघे थो जॾहिं माना असांजे पैराग्राफ में हिकिड़ी कनेक्टिविटी ऑफ द सेंटेंसिस हुजे, माना असांजा सेंटेंस हिक ॿिए सां रिलेटेड हुजनि, हिक ॿिए सां कनेक्टेड हुजनि। पढ़ण या ॿुधण वारे खे असांजा सेंटेंसिस सुठा लॻनि ऐं उनखे वणनि। ठीकु आहे, उन माना इहा सपोर्टिंग सेंटेंस उहे हूंदा आहिनि जेके टॉपिक सेंटेंस जी सपोर्ट कनि, माना टॉपिक सेंटेंस सां रिलेटेड हुजनि, जेके माना कड़ी वाइज हिकिड़ा सेंटेंसिस मिलंदा अचनि। मिसाल तौर ते असांजो पाकिस्तान जेकॾहिं चऊं असां पाकिस्तान इज एन एग्रीकल्चर कंट्री, हितां जेकॾहिं असांजो जुमिलो शुरू थिए थो, हाणे ॿिया माना एग्रीकल्चर सां थोड़ा रिलेटेड सेंटेंसिस हूंदा। मिसाल तौर इन सिंध there are grown many crops, there are 2 main crop of the Sindh province, rabi crops, kharif crops। त अहिड़े हवाले सां हिकिड़ी
कनेक्ट थी वञे। एग्रीकल्चर जी ॻाल्हि थिए थी त असांजा ॿिया सेंटेंसिस जेके आहिनि उहे इन सां रिलेटेड हूंदा आहिनि ऐं इन सां कनेक्टेड सेंटेंसिस हूंदा आहिनि। ऐं उन खां पोइ हूंदा आहिनि एडिशनल सेंटेंस, एडिंग सेंटेंस। माना जेके बि तव्हांजे माइंड में का ॻाल्हि अचे पई, जेको तव्हांजो आइडियाज़ अचनि पिया, जेके टॉपिक सेंटेंस सां रिलेटेड, ओड़े क़िस्म जा जेके सेंटेंसिस आहिनि तव्हांखे उन पैराग्राफ में ऐड करना पवंदा, जंहिंखे असां चवंदासीं एडिंग सेंटेंसिस, यानी मिलायल जुमला जेके असांजे पैराग्राफ सां रिलेटेड हुजनि। पर वंस अगेन वरी बि इहा ई ॻाल्हि असांखे ख़्यालु रखणो आहे त पैराग्राफ असांखे सिंगल आइडिया, यानी हिकिड़े ख़्याल ते जेके असांजा अहिड़ो ग्रुप जेका सेंटेंसिस जो हुजे जंहिंमें ख़्याल हिकिड़ो ई हुजे। हाणे ईअं कोन चवंदासीं त पाकिस्तान हिकिड़ो ज़रे मुल्क आहे, हिकिड़ो असांजो ख़्याल थी वियो। हाणे पाकिस्तान एशिया खंड में आहे, ठीक है। हाने माना ही एशिया खंड माना एक लोकेशन जी थी गई है। हाने लोकेशन किथे रही ऐं किथे असां वरी अची वियासीं जेका फसलनि जे बारे में, असां वरी उन्हनि जे ज़राइब जे बारे में अची वियासीं। माना ये सेंटेंसिस हिक में सां रिलेटेड कोन आहिनि। माना असां जो सेंटेंस टॉपिक सेंटेंस सां हर सेंटेंस रिलेटेड हुजे, माना उन्हें की मुश्तमिल हुजे, उन्हें की असां चवंदासीं पैराग्राफ, ठीक है। तो पैराग्राफ वरी वंस अगेन ये है तो पैराग्राफ असां के कहीं भी हिकड़े सिंगल आइडिया ते मालूमात दे थो। तो दोस्तों आई होप तव्हांखे वीडियो सुठो लॻो हूंदो ऐं वीडियो तव्हांखे केतिरो सुठो लॻो आहे कमेंट्स में लाज़मी ॿुधाइजो। मिलूं था कंहिं वीडियो में, तेसीं ताईं जे लाइ पंहिंजे दोस्त पंहिंजे होस्ट चेतन दास दीप खे ॾींदो इजाज़त।